Welcome to Time News Studios. You are watching 3 PM Bulletin. आज ये फैसला किया गया है कि बड़ी सनतों पर फिलहाल 10% सुपर टैक्स यानी पावर्टी एलिविएशन टैक्स, मतलब कहने का है कि गुर्बत को, मैं ख़त्म का लफ्ज़ इस्तेमाल नहीं कर रहा, गुर्बत को कम करने का हम टैक्स लगा रहे हैं। लेकिन जो 40% इनफॉर्मल सेक्टर है वो टैक्स नेट में नहीं है। और ये किसकी गलती है? ये स्टेट ऑफ पाकिस्तान की। वो इदारे जो इस काम के लिए हैं कि वो टैक्स हासिल करें और इन अमीर लोगों से टैक्स लेके गरीबों, बेवगान, यतीमों के हवाले करें, उनका हक आवाज़ उठाने से पहले उनकी झोली में डाल दें। वज़ीर आज़म वॾियुनि सनतुनि ते 10% सुपर टैक्स लॻाइण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त टेक्सटाइल, ऑटोमोबाइल्स, सीमेंट, स्टील, फर्टिलाइज़र, शुगर ऐं बैंकिंग सूदो वॾियुनि सनतुनि ते 10% सुपर टैक्स लॻायो वेंदो। सालियानो 15 करोड़ आमदनी ते 1% ऐं 20 करोड़ रुपयनि खां वधीक आमदनी ते 2% टैक्स लॻंदो। 25 करोड़ खां वधीक आमदनी ते 3% ऐं 30 करोड़ खां वधीक आमदनी ते 4% टैक्स लॻायो वेंदो। अलाह जिन खे नेमतुनि सां नवाज़ियो आहे उन्हनि ते टैक्स लॻाए पैसो अवाम ते ख़र्च कयो वेंदो। ग़रीब अवाम सदाई मुल्क लाइ ख़िदमत ॾिनी आहे। अॼु शाहूकारनि लाइ वक़्तु आहे त पंहिंजो किरदारु अदा कनि। वॾियुनि सनतुनि ते सुपर टैक्स लॻाइण जे ऐलान बाद स्टॉक मार्केट वेहिजी वई। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज शदीद ॿाड़ाईअ जो शिकार। 100 इंडेक्स 2055 पॉइंट्स ते किरण बाद 40,611 ते अची वई। मुल्क खे दिवालपणे खां बचाइण लाइ का त क़ीमत अदा करणी पवंदी। असां सभिनी खे पंहिंजो हिसो विझी मुल्क बचाइणो आहे। वॾियुनि सनतुनि खां हिकु दफ़ो सुपर टैक्स उगाड़ियो वेंदो। नंढनि वापारियुनि खां फिक्स टैक्स उगाड़ियो वेंदो। नाने जे वज़ीर मिफ्ताह इस्माइल क़ौमी असम्बलीअ में बजट खे सहेड़ींदे चयो आहे त ख़र्च न पर आमदनी ते टैक्स लॻायो वेंदो। वज़ीर आज़म जे पुटनि जी कंपनीज़ ते बि टैक्स वधायो अथऊं। वाइदो कयां थो त ईंदड़ साल 200 अरब रुपया जमा कंदासीं। असां मजबूरीअ में पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध कई। अवाम जा थोराइता आहियूं जो इमरान ख़ान जे वरगलाइण बावजूदु ॿाहिरि न निकितो। हाणे पंहिंजे पेरनि ते बीहणो पवंदो। केसि ताईं कर्ज़ ते मुल्क हलाईंदासीं? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ग्वादर में तक़रीब खे ख़िताब दौरान चयो आहे त कर्ज़ वठण बदिरां ज़राअत, सनत ऐं ॿियनि शोबनि में पाण भरो थियणो पवंदो। हिते ईंदड़ सीड़पकारनि खे मुकमल तहफ़ुज़ ॾिनो वेंदो। मुस्लमान मुल्कनि ऐं चीन पाकिस्तान जी हर मुमकिन मदद कई आहे। चीन ॾुखे वक़्त में 1000 मेगावाट बिजली जा मनसूबा लॻाया। ग्वादर वासियुनि में बि 37,000 सोलर यूनिट्स विरहाया। बर्तानिया में हींअर सुठी ब्रांड वारे सिगरेट्स जो पैकेट 3500 रुपयनि में मिले थो। पाकिस्तान में साॻे ब्रांड जो सिगरेट 110 रुपयनि में विकिरो थी रहियो आहे। 100 रुपयनि वारो पैकेट 200 रुपयनि जो थियणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह सिगरेट जा अघ ॿीणा करण जी तजवीज़ ॾेई छॾी। क़ौमी असम्बलीअ में बजट तक़रीर कंदे ख़ुर्शीद शाह चयो त असांजो फ़र्ज़ु आहे त पंहिंजे माण्हुनि खे बीमारियुनि खां बचायूं। स्पीकर राजा परवेज़ अशरफ चयो त सिगरेट ते टैक्स लॻाइण सां मुल्क खे फ़ाइदो थींदो ऐं अवाम खे बि ख़ुशी थींदी। नाने जे वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो त ख़ुर्शीद शाह जी ॻाल्हि सही आहे। वज़ीर आज़म बि सिगरेट नोशी जे ख़िलाफ़ आहे। ईंदड़ साल ताईं इन्हनि खां 200 अरब रुपया उगाड़े ॾेखारींदुसि।
PTI जूं विछायल सुरंगूं उकारे विया आहियूं। कुझु माण्हू चवंदा हुआ त मुल्क ॿुॾी वेंदो, श्रीलंका जहिड़ियूं हालतूं पैदा थींदियूं। 1 महीने खां हुकूमत ऐं नाणे वारी वज़ारत बहादुरीअ सां कमु कयो आहे। क़ौमी असम्बलीअ में बजट तक़रीर कंदे बचाव जे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त क़ौम जा अरबे रुपया लुटींदड़ बेइज़त पारां बणिजी ऐवान में ईंदा आहिनि। इहा माफ़िया पाण ऐवाननि ताईं पहुची वई आहे। ॻाल्हि हाणे सिफ़ारिश खां अॻिते वधी वई। ख़ुदा जे वास्ते मेंबर्स टैक्स चोरनि जी सिफ़ारिश न कनि। हिते अहिड़ा MNAs बि आहिनि जेके गाॾी नथा वठी सघनि ऐं बसुनि में ईंदा आहिनि। सिंध में मकानी चूंडूं शेड्यूल तहत 26 जून ते थींदियूं। सिंध हाई कोर्ट मकानी चूंडूं मुलतवी कराइण जे लाइ पार्लियामानी पार्टियूं जूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त ॿुधणियुनि दौरान समूरियुनि सियासी पार्टीज़ जे नुमाइंदनि जो मौक़िफ़ ॿुधो वियो। तफ़सीली फ़ैसिलो ऐं दरख़्वास्तूं रद्द करण जा कारण बाद में जारी कया वेंदा। ॿुधणीअ बाद सूबाई इलेक्शन कमिश्नर चयो आहे त अदालत कमीशन जे हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। सिंध में बल्दियाती चूंडूं कराइण लाइ तयारियूं मुकमल आहिनि। हुकूमत तरफ़ां कराची वासियुनि ते धड़ाधड़ विडियूं किराइण जो सिलसिलो जारी। नेपरा कराची वासियुनि जे लाइ बिजली 5 रुपया 27 पैसा महांगी करे छॾी। जारी थियल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त अघनि में वाध अप्रैल महीने जे फ्यूल एडजस्टमेंट जे मद में कई वई आहे। बिजली जा वधायल अघ जुलाई महीने जे बिल्स में उगाड़िया वेंदा। मटियारी पुलिस जी लेडी कांस्टेबल सां अहलकार तरफ़ां ज़्यादती ऐं गैर अख़लाक़ी वीडियोज़ ठाहिण जो इंकिशाफ। वीडियोज़ वायरल थियण बाद पुलिस में थरथलो। मुतासिर औरत अहलकार जी फ़रियाद ते केस दाख़िल थियण बाद अहलकार यूसुफ बिलाल गिरफ़्तार। लेडी कांस्टेबल दाहियो आहे त जवाबदार यूसुफ ड्यूटी दौरान खेसि ज़्यादतीअ जो निशानो बणायो ऐं वीडियोज़ रिकॉर्ड करे धमकियूं ॾिनियूं। मजबूर थी मटियारी मां बदिली कराई। उन बावजूदि जवाबदार धमकाइण बंदि न कयो। मुतासिर औरत अहलकार तरफ़ां आला इख्तियारनि खे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ जो मुतालबो। ज़करिया एक्सप्रेस में अमले तरफ़ां मुसाफ़िर औरत सां इज्तिमाई ज़्यादती करण वारे केस में अहम अॻ भराई। मेडिकल रिपोर्ट में 3 जवाबदारनि जा DNA मुतासिर औरत सां मैच थी विया। ज़रियनि मूजिबि पंजाब फॉरेंसिक लैब में थियल DNA टेस्ट जी रिपोर्ट पुलिस खे मिली वई। मुतासिर औरत बि 3 जवाबदारनि जी सुञाणप कई हुई। 28 मई ते मुल्तान खां कराची वेंदड़ ट्रेन में कराची वासियुनि सां इज्तिमाई ज़्यादतीअ जो वाक़ियो पेश आयो हो। घोटकी पुलिस तरफ़ां पंजाब वासी 2 औरतुनि सूधो 3 ॼणनि खे अगवा थियण खां बचाइण जी दावा। बची वियलनि में अहमद दीन समेजो, किरन ऐं कोसर शामिल। पुलिस जो चवणु आहे त 2 औरतूं ऐं हमराह रावती जे कचे में वञी रहिया हुआ त पुलिस खेनि रोके वरितो। खेनि अगवा करण जे इंतज़ार में वेठल धाड़ेल पुलिस ते फायरिंग करे फरार थी विया। बची वियल अहमद दीन समेजो चयो त फ़ोन ते हिक माण्हू सां दोस्ती थी हुई जंहिं खेसि कुटुंब सूधो कचे में शादी जी दावत ते घुरायो हो।